शहदादपुर में ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। तालीम खाते शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में 19 गैर हाज़िर रहंदड़ उस्तादनि खे बरतरफ़ करे छॾियो आहे। सांगड़ ज़िले जा 4, शहीद बेनज़ीराबाद जा 6 ऐं नौशोर फिरोज़ जा 5 प्राइमरी जा उस्ताद शामिल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया, जंहिं त 3 JST बि आहिनि ऐं हिकु ड्राइंग टीचर शामिल आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। शहदादपुर में तालीम खाते शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में 19 गैर हाज़िर रहंदड़ उस्तादनि खे बरतरफ़ करे छॾियो आहे। नौशोर फिरोज़ जा 5 प्राइमरी उस्ताद ऐं 3 JST जॾहिं त हिकु ड्राइंग टीचर बि बरतरफ़ कयल उस्तादनि में शामिल आहे। डायरेक्टर एजुकेशन जो चवणु आहे त उस्ताद ड्रिघे वक़्त खां गैर हाज़िर रहंदा अचनि पिया, तॾहिं कार्रवाई कई आहे। शमसुद्दीन दल जो चवणु आहे त उस्ताद गैर हाज़िर हुया, जंहिंजे करे कार्रवाई कई आहे।